डोकरी पाकिस्तान पीपल्स पार्टी के बुगिया हाउस ते अहम गजानी बराए तैयारी जलसा 8 अक्टूबर जनाबाग लाड़काणो गजानी सदार सीनियर अगवान अगुण MNA सरदार नज़ीर अहमद खान बुगियो ऐं नायब सदर PP ज़िलो लाड़काणो मोहम्मद अली खान बुगियो जिन कई जंहिंमें शिरकत सरदार अली डिनो खान गाडही सरदार गुलाम मुर्तज़ा खान बुगियो मोहम्मद जुमन बुगियो ऐं ॿियनि कई। इन मौके ते PP अगवाननि सरदार नज़ीर अहमद खान बुगियो मोहम्मद अली खान बुगियो सरदार अली डिनो खान गाडही ऐं ॿियनि पार्टी नोट एबलिस खे मुखातिब थींदे चयो त सानिया कारसाज़ जे कार्य ॾींहुं 8 अक्टूबर ते तालको डोकरी मां हज़ारें साथी गॾु थी जनाबाग चौक ते चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी जो ख़िताब ॿुधो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।